सिंध जा माण्हू सिंधु दरिया के हवाले से पंहिंजी धरती के हवाले से तमाम घणा हसास आहिनि। हिन वक्त समूरी सिंध बाह में बरे थी पई। शागिर्द एहतजाज पिया कनि ऐं इन मामले ते सिंध जे माण्हू खे सिंधी अवाम के कंहिं बि सियासी पार्टी के पोयां लगण की ज़रूरत कोन्हे का। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सीपेक मनसूबो शुरू किया वियो तो ॿ टे कलाक टीवी ते वेही ब्रीफिंग ॾिनी वेंदी हुई। हाणे जॾहिं अमी चोलिस्तान मनसूबो शुरू था कयो तो छो नथा टीवी ते अची असांखे ब्रीफिंग ॾियो त हिकिड़ी ज़मीन जेका हमवारी कोन्हे उते तव्हां केनाल कीअं कढंदो, हिकिड़ी रेगिस्तानी ज़मीन आहे उहा कीअं आबाद थींदी, उन में तव्हां छा पोखींदो, उहा कीअं उपत ॾिनी, तव्हांजो मनसूबो छा आहे। सो जेके माण्हू केनालनि जो सोचनि पिया बदनीयती उन्हनि जी साफ़ ज़ाहिर नज़र पई अचे। सिंध जो अवाम तकरारी केनालनि खे रद्द करे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंखे सिंध जे अवाम ॻरे मैंडेट सां नवाज़ियो, टियों भेरो इक़्तिदार में आहे। कल आसिफ अली ज़रदारी साहब, अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उन खां पहिरियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कई अॻवान वज़ीर, वॾो वज़ीर वाज़े मौक़िफ़ अख़्तियार करे चुका आहिनि। हाणे इख़लाक़ी तौर ते जेकॾहिं का इख़लाक़ जी ज़री आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ में या उन्हनि क़ुवतुनि में जेके सिंधु ते केनाल ठाहिण चाहिनि था उहे टीवी ते अचनि ऐं सिंध जे माण्हुनि खे एतमाद में वठनि त असीं सिंध जे माण्हुनि जी इज़त कंदे, सिंध जे माण्हुनि जी राय जो एहतराम कंदे सिंधु ते को बि केनाल न पिया ॾियूं। बाक़ी जेकॾहिं ही पंहिंजी होड़ ते क़ाइमु रहिया त पोइ हाणे जॾहिं मुमलिकत जे सरबराह तौरु आसिफ अली ज़रदारी हिकिड़ो ऐलान करे थो या हुकूमत खे तंबीह करे थो त केनाल न ठाहियो ऐं हुकूमत पोइ बि पंहिंजी होड़ ते क़ाइमु रहे थी त पोइ उनजो नतीजो तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त छा निकिरंदो।